अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे रोशनीअ जे पंध में। लेखक शोभो ज्ञानचंदाणी। सिन्फ़ आतम कहाणी। छापो पहिरियों। छापे जो साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त बी। साल 1934 ईस्वीअ में दीवान रोचीराम शाहाणी जेको असांजो हेडमास्टर हो रिटायर थियो ऐं अलीगढ़ यूनिवर्सिटीअ जो इब्न हसन हेडमास्टर थी आयो। उन ज़माने में अलीगढ़ यूनिवर्सिटीअ खां शागिर्द ऐं उस्ताद एॾो कए खाईंदा हुआ जो इम्तिहान ॾियण बाद असां कंबर खे हमेशह लाइ ख़ैराबाद चई लाड़काणे हाई स्कूल में दाख़िला वठण लाइ हलिया आयासीं। भाऊ केवलराम खे प्री एडमिशन टेस्ट में कामयाबी न थी। उन करे म्यूनिसिपल एवी स्कूल लाड़काणे में दाख़िला वरितीसूं ऐं लाहौरी मोहल्ले में नवाब लाहौरीअ जे बंगले पोयां दीवान कुंदन दास लाहौरीअ जी हिकु ख़ाली पियल जाइ में मसवाड़ ते वञी रहियासीं। दीवान कुंदन दास लाहौरी रिजोमल लाहौरीअ जो वालिद हो, जंहिंखे 1932 ईस्वी वारी ॿी महामारी कालरा में अवामी ख़िदमत दौरान शहादत नसीब थी। 2 महीननि खां पोइ दीवान करमचंद हिंगोराणीअ जो माण्हू आयो त शोभे ज्ञानचंदाणीअ खे संदसि टेस्ट जे बुनियाद ते ऐं केवलराम खे संदसि भाव सदके दाख़िला ॾींदासूं। पोइ असां ॿिन्हिनि टपड़ सहेड़े अची लाड़काणे जे हाई स्कूल में दाख़िला वरिती, जिते असांजी रिहाइश उन वक़्त जे बहितरीन हॉस्टल हाणोके प्राइमरी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज में थी। अहिड़ी तरह दीवान करमचंद हिंगोराणीअ जी शफ़क़त जो हथु मूं मथां रहियो। लाड़काणे हाई स्कूल जी तालीम जो मयार तमामु सुठो हो। उस्ताद भोजराज नागराणी जेको शाह लतीफ़ जो वॾो ॼाणू ऐं हाफ़िज़ हो, उस्ताद काज़ी हाफ़िज़ पाटवारो, उस्ताद शरंगी ऐं ॿियनि केतिरनि ई उस्तादनि असांखे संवारण में अहम किरदारु अदा कयो। 1936 ईस्वीअ में मां 6 दर्जे में हुउसि त दीवान करमचंद हिंगोराणीअ जे हितां बदिली थी हिन मूंखे पंहिंजे घर घुरायो ऐं हुकुम कयाई त मुंहिंजी लाइब्रेरी मां 100 अंग्रेज़ी किताब चूंडे खणी वञ, छो त मां हींअर NGV हाई स्कूल कराचीअ में बदिली थियो आहियां ऐं उते तुंहिंजे दाख़िला लाइ इंतज़ाम कंदुसि। उन वक़्तु दाख़िला जो मसइलो ॾाढो ॾुखियो हूंदो हो, छो त हर क्लास में रुगो 32 शागिर्द हूंदा हुआ ऐं वधीक शागिर्दनि जे दाख़िला लाइ बम्बई यूनिवर्सिटीअ मां इजाज़त वठणी पवंदी हुई। अप्रैल 1936 ईस्वीअ में मूंखे कराची घुराए NGV हाई स्कूल में दाख़िला वठी ॾिनई, जिते मां 6 दर्जो पढ़णु लॻुसि। मां ॾाढो होशियारु शागिर्दु हुयुसि। 2-3 महीना मां उस्ताद दीवान करमचंद जे घर में ई रहियुसि ऐं बाद में चिदाकाशी मंदरु जेको अंधनि जे स्कूल जे साम्हूं हो ऐं आहे में रहणु लॻुसि, छो त दीवान करमचंद चिदाकाशी पंथ जो पोइलॻ हो ऐं उन ई उते रहण जी इजाज़त ॾिनी हुई। चिदाकाशी मंदरु हिन वक़्तु AVQ खाते जे बिले आहे। मोहम्मद अली जिनाह जी क़बर खां थोरो ॾखण तरफ़ अटकल फरलांग पंध ते आहे। हीउ रोड उन ज़माने में बंदर रोड जे नाले सां ऐं अॼुकल्ह मोहम्मद अली जिनाह रोड जे नाले सां सॾियो वञे थो। स्कूल में मशहूरु उस्ताद सॾाणी जेको अदीब पिणु हो, परबारकर मराठो ऐं पारसीअ जो उस्ताद मुंशी हुआ ऐं कसरत लाइ मशहूरु तालीमदान मिसिस मेनवाला वग़ैरह हुआ। ॻोठ अचणु सिर्फ़ु वेकेशन में थींदो हो ऐं मां जॾहिं बि मोटी वेंदो हुयुसि त मिसिस हिंगोराणी चवंदी हुई त तूं ॻोठ गर्मियुनि में वञी छो थो, जो मोटण ते एॾो काराहटिजी थो अची। मिसिस हिंगोराणीअ जी मूं मथां पुट जहिड़ी शफ़क़त हुई, छो त संदसि 2 पुट विलायत पढ़ंदा हुआ। धनीचंद हिंगोराणी बाद में प्राइमरी टीचर ट्रेनिंग कॉलेज हैदराबाद जो प्रिंसिपल थियो ऐं मनोहर हिंदुस्तान जी दिल्लीअ जी मशहूरु ज़रई पोसा इंस्टीट्यूट में उस्ताद थियो। कराची जे NGV हाई स्कूल में मां 2 मज़मून स्कूल मैगज़ीन लाइ लिखिया। जन्मा हिकिड़ो टैगोर ते हो ऐं ॿियो स्वामी राम तीरथ ते हो। उन्हनि ॿिन्हिनि जा किताब मूं अंग्रेज़ी ऐं सिंधीअ में तर्जुमो थियल पढ़िया हुआ। उहो हाल अहिवाल अॻे ई लेखो तुलसाणीअ जे मज़मून ऐं यादगिरियुनि में अची चुको हो। मैट्रिक पास करे 1938 ऐं 1939 ईस्वी में
मां DG सिंध कॉलेज मां इंटरमीडिएट करे टैगोर जे शांति निकेतन कॉलेज लाइ उसियुसि, जिते मूंखे सतार ऐं राग जी तालीम वठण जो ॾाढो शौक़ु हो। मां जॾहिं दीवान करमचंद हिंगोराणीअ खां मोकिलाइण वियुसि त मूंखे आसीस ॾींदे चयाईं, तूं हिकु अज़ीम उस्ताद वटि वञी रहियो आहीं ऐं भॻवानु तुंहिंजो दर्जो असांखां घणो मथे कंदो। DG सिंध कॉलेज में मुंहिंजा उस्ताद डॉक्टर गरबख्शाणी, TM आडवाणी, भेरूमल महरचंद, डॉक्टर देवहाट, NB बटाणी, LH अजवाणी, मंगाराम मलकाणी, राम पंजवाणी वग़ैरह हुआ, जन बाद में हिंदुस्तान में सिंधी ॿोलीअ खे तस्लीम कराइण में अहम किरदारु अदा कयो ऐं इल्म ऐं अदब में वॾो नालो कमायो। 1933 ईस्वीअ में सखर बैराज वहणु शुरू थी वियो हो ऐं सिंध उमरकोट ताईं तमामु ख़ुशहाल, सरसब्ज़ ऐं ख़ूबसूरत थी चुकी हुई। सिंधु दरिया जे ओलह में कीरथल जी वट सां सेवण ताईं दादू कैनाल ऐं राइस कैनाल सिंध खे हिकु साओ, सताबो ऐं बाग़ात वारो इलाइक़ो बणाए चुका हुआ। मां जॾहिं शांति निकेतन पहुतुसि त हिकु उस्ताद टोकबाज़ीअ जे अंदाज़ में चयो, हीउ आयो आहे सिंध जे बयाबान मां, त मूं जवाब में न्याज़मंदीअ मां अर्ज़ु कयो, न साईं न, सिंध हाणे बाग़े अदन थी चुकी आहे। शांति निकेतन में पंहिंजी रिहाइश मुतलिक़ मां घणो लिखी चुको आहियां ऐं ॿियनि दोस्तनि बि कुझु अॻे ई लिखियो आहे, जिन में अली अहमद बिरोही, लेखो तुलसाणी, कीरत बाबाणी, गोबिंद माली, कृष्ण खटवाणी वग़ैरह शामिल आहिनि। शांति निकेतन रेल रस्ते वञण लाइ मां गुल चंदेरामाणीअ ऐं 23 छोकिरियूं कराची ऐं हैदराबाद जूं जेके अलॻि अलॻि गाॾीअ में सवार थियूं गॾिजी रवाना थियासूं। असांखे सरकारी तौरु अधु भाड़ो भरणो पियो। 2 ॾींहंनि जे सफ़र बाद 17-18 जून 1939 ईस्वीअ ते उते पहुतासूं। छोकिरनि ऐं छोकिरियुनि जूं हासिलूं ख़ाली हुयूं, उहे अचण वारा हुआ। पहिरीं राति मां पाण खे ॾाढो अकेलो ऐं उॿाणको महसूसु कयो, छो त सिंध खां ॿाहिरि ई मुंहिंजो पहिरियों सफ़र हो ऐं हासिल में उतां जी मालीअ सात कोड़ीअ खां सवाइ को बि संगती साथी कोन हो। सोचियमि सुभाणे ई टपड़ ॿधी मोटी वेंदुसि, पर पोइ आदत मुताबिक़ बम्बिरके जो जॾहिं घुमणु निकितुसि त चौधारी मुख़्तलिफ़ पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधी ऐं वण टिण ॾिसी कुझु जीउ जाइ थियो। अजब जी ॻाल्हि त जंहिं पासे बि वियुसि पिए उतां घरनि अंदरां साज़नि ऐं राग जो आवाज़ु ॿुधण में पिए आयो। किथे तबला वॼी रहिया हुआ त किथे सितार, किथे हिंदुस्तानी पको राग त किथे बंगाली राग कने पए पियो। अहिड़े माहौल में सोचियमि त माण्हुनि में आहियां, झंग में कोन आहियां। ही राग ऐं साज़ शांति निकेतन कॉलेज सां लाॻियपियल कलाबोन जे आर्टिस्टनि जा हुआ। उते उस्ताद राग, साज़ ऐं नाच जो दर्स ॾींदा हुआ। निरनमल बोरची खाने में गॾियल मानीअ ते छोकिरियूं बि गॾियूं, जन मुंहिंजी ॾाढी दिलजोई कई। उन्हनि में हिकु छोकिरी जेका मूंसां गॾु लाड़काणे हाई स्कूल में पढ़ी हुई ऐं हाणे शांति निकेतन में तालीम मुकमिल करे रही हुई, उन जो नालो सुंदरी किशन चंद शोदासाणी हो। उन मूंखे ॿुधायो त मां ॾाढो उॿाणको होसि, पर हाणे बहितर पियो भायां। उनखे मूं ॿुधायो त मां ॾाढो उॿाणको होसि, पर हाणे बहितर पियो भायां। हिन ॿुधायो त तालीम शुरू थियण में अञा 2-3 ॾींहं हुअण करे अक्सर छोकिरियूं कलकते घुमण वियूं आहिनि। सुंदरी मूंखे आथत ॾींदे चयो त ॾींहं अध में सॼो शांति निकेतन छोकिरनि ऐं छोकिरियुनि सां भरिजी वेंदो ऐं तोखे पोइ का बि अकेलाई महसूसु न थींदी। पोइ थियो बि ईअं। 2-4 ॾींहंनि जे अंदरि 2 छोकिरा इंडोनेशिया जावा जा ऐं 5-7 हैदराबाद दखन, कुझु पंजाब ऐं मद्रास जा बि आया। पोइ त बॉइज़ हॉस्टल छोकिरनि सां भरिजी वई। उन नवनि शागिर्दनि सां मुंहिंजूं कचहरियूं ॾींहं राति थियण लॻियूं। हाल अहिवाल ओरींदे मूं उन्हनि खे सिंध बाबति ॿुधायो ऐं उन्हनि वरी पंहिंजे पंहिंजे सूबनि ऐं मुल्कनि जो अहवालु ॾिनो। मूं ॾखण ओभर कश्मीर ताईं कहाणियुनि जो वॾो ज़ख़ीरो सिंधी तर्जुमनि में पढ़ियो हो। उन करे ख़ासि ॼाण अॻे ई हुयमि ऐं जॾहिं क्लासनि शुरू थियण जो वक़्तु आयो तॾहिं मां हिंदुस्तान जे सभिनी इलाइक़नि मां आयल छोकिरनि जो दादलो बणिजी वियुसि, छो त मां वाहिद अहिड़ो छोकिरो हुयुसि जेको अंग्रेज़ी ॾाढी साफ़ सुथरी लिखी पढ़ी ऐं ॻाल्हाए पिए सघियुसि। हू सभु मुंहिंजी ॼाण ते हैरान हुआ, छो त उस्मानिया यूनिवर्सिटीअ मां बेदख़ल थियल शागिर्दनि ऐं कश्मीर ऐं पंजाब जे मसइलनि बाबति मूंखे अॻु में ई घणो कुझु मालूम हो। क्लास शुरू थियण खां अॻु में हिकिड़े नाले मातर एडमिशन टेस्ट वरिती वई, जंहिंमें
मूंखां असांजे प्रिंसिपल अनिल चंदा को बि सवाल न कयो, उन करे जो हिन खे अॻु में ई पतो हो त मां उते संदसि ई हुकुम ते पहुतो हुउसि। कुझु वक़्त खां पोइ असांजे यहूदी उस्ताद एलेक्जेंडर एर्नेसन मूंखे ॿुधायो त जॾहिं तोखे बिना कंहिं सवाल जे दाख़िला ॾिनी वई त मूं प्रिंसिपल चंदा खां पुछो त हीउ इम्तियाज़ी सुलूक छो? त चंदा मूंखे जवाबु ॾिनो त ॾिसी कोन थो त हिन छोकिरे जे मुंहं ते केॾी न मासूमियत, मुहबत ऐं ज़हानत जो तासिर नुमाया आहे। चंदा वधीक ॿुधायो त तुंहिंजी मुलाक़ात अॻु में ई हिन टैगोर सां कराई हुई, जंहिंमें टैगोर तुंहिंजी ॼाण मुतालिक़ तमामु घणी तारीफ़ कई हुई। क्लासनि शुरू थियण बैदि छोकरनि जे हासिल में मूंखे हिक राय सां वार्डन मुक़ररु कयो वियो। उन वक़्तु मुंहिंजी उमिरि रुॻो 19 साल हुई ऐं मुंहिंजी उमिरि जे लिहाज़ खां मूंखां घणा ई सीनियर छोकिरा हुआ, पर बुखो मुंहिंजे भाङे पियो जो अनिल चंदा चइनी पासे मुंहिंजी तारीफ़ करे रहियो हुयो। क्लासनि शुरू थियण ते मूंखां पंहिंजे कॉलेज जे सब्जेक्ट्स जे बारे में पुछियो वियो त मूं उन्हनि खे चयो त मां इकनॉमिक्स ऐं पॉलिटिक्स में ऑनर्स करणु थो चाहियां ऐं कंपलसरी अंग्रेज़ी खां सवाइ मां पंहिंजी मादरी ॿोली सिंधी बि पढ़णु थो चाहियां। उन वक़्तु सिंधी ॿोली कलकत्ते यूनिवर्सिटीअ में ॿोलीअ जी हैसियत में न पर हिंदीअ जी डायलेक्ट तौरु सम्झी वेंदी हुई। कुझु वक़्त खां पोइ कलकत्ते यूनिवर्सिटीअ जी अख़्तियारी वारनि असांजे प्रोफेसर किशवन कृपलाणीअ खां पुछा कई त सिंधी कोर्स जा कहिड़ा किताब हिन छोकिरे जी पढ़ाईअ लाइ ज़रूरी आहिनि। किशनो कृपलाणी टैगोर जे ॾोहिटे नदी तासाण पढ़ियलु हो ऐं गुलचंद ईरानी उमाणी बि उन वटि रहंदो हो, छो त किशनो हिन जो मासड़ हो ऐं गुल कृपलाणीअ जो भाउ हो। सिंधीअ जे कोर्स लाइ किशनो कृपलाणी ॼेठमल परसराम जो किताब, सिंध जा सूफ़ी, बेवस जो कलाम ऐं शाह जे रिसाले जा कुझु सुर तजवीज़ कया ऐं तस्लीम कराया। उहे किताब बाद में मूंखे सिंध मां हासिलु करणा पिया। किशनो कृपलाणी वॾो आलिम शख़्स हो ऐं लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मां ग्रेजुएशन कयल हो। हिन जे क्लास फेलो अनिल चंदा बि उतां पोस्ट ग्रेजुएशन कई हुई ऐं उन्हनि ॿिन्हिनि जो अज़ीम उस्ताद हो हैरोल्ड लास्की, जेको इंग्लैंड जे बहितरीनु उस्तादनि मां सम्झो वेंदो हो। हैरोल्ड लास्कीअ जो ग्रामर, आद पॉलिटिक्स वॾो ऐं नंढो शागिर्दनि लाइ ॼातल सुञातल हूंदा हुआ। पोइ पतो पियुमि त किशनो ऐं अनिल चंदा ॿई 1931-32 ईस्वीअ जी सत्याग्रह में शामिल हुआ ऐं कुझु वक़्तु जेल बि रहिया हुआ। हुन करे हिननि जी दोस्ती स्वाभाविक हुई। किशनो कृपलाणी मुंहिंजो उस्ताद सां गॾु ज़ाती दोस्त ऐं सरपरस्त थी वियो। मां जॾहिं बि हिन जे घर वेंदो हुउसि त सिंध जूं यादूं ऐं सिंधी अदब जी ओसर मुतलिक़ ॻाल्हियूं थींदियूं हुयूं। सियासत जे लिहाज़ खां उहो सोशलिस्ट हो ऐं अहिड़ी सूरत हाल अनिल चंदा जी बि हुई। पॉलिटिक्स जे सब्जेक्ट में मूंखे अरस्तूअ जी किताब पॉलिटिक्स जे पढ़ाइण जी ज़िम्मेवारी किशने कृपलाणीअ जी हुई। इन उहो सब्जेक्ट पढ़ाईंदे मूंखे दुनिया भर जी सियासत जी ॼाण ॾिनी ऐं बाद में मुंहिंजी सियासी ॼाण ते हैरान बि थियो। सिंध जी सूरत हाल ऐं जॾहिं पाकिस्तान जो ठहिराउ 1940 ईस्वीअ में पास कयो वियो त हिन जो मूंसां उन मुतलिक़ ख़ासो बहस मुबाहिसो बि रहंदो हो। हिन जो चवणु हो त पाकिस्तान वारनि इलाइक़नि खां सवाइ बाक़ी हिंदुस्तान बि हिकु वॾो ऐं ज़बरदस्त मुल्क थींदो ऐं जेकॾहिं बिना झेड़े जे बि मुल्क ठही वञनि त सॼी भारत लाइ वॾो आसान कमु थी पवंदो। मुंहिंजे अंग्रेज़ी जे उस्ताद एंडसन मूंखे अंग्रेज़ी अदब सां रोशनास करायो ऐं हिकु दफ़ो हिन मूंखे पंहिंजे क्वार्टर ते घुराए ख़ासी मालूमात यूरोप जे अदब बाबति ॾिनी। हिन चवाणी त दुनिया भर जो अज़ीम अदब रूस, जर्मनी, फ्रांस ऐं अमेरिका में पैदा थी रहियो आहे। दोस्तोविस्कीअ जा समूरा किताब बि पढ़ण लाइ हिन ई मूंखे चयो, जेके शांति निकेतन जी लाइब्रेरी में मौजूदु हुआ। जर्मनी जे ॿिनि अज़ीम लिखंदड़नि वासरमन, काफ्का ऐं टॉम मैन जो ज़िक्र बि हिन ई कयो हो। उहे सभु अदीब मूं वारे वारे सां पढ़िया ऐं पंहिंजी मालूमात में इज़ाफ़ो आंदो। बम्बई यूनिवर्सिटीअ जे निसाब में सिर्फ़ु अंग्रेज़ी ज़ुबान जा वॾा शाइर ऐं अदीब शामिलु थियल हुआ। हिन मूंखे टॉमस हार्डी, गाल्सवर्दी ऐं बर्नार्ड शॉ जा किताब पिणु पढ़ण जो ख़ासि ताक़ीद कयो। इकनॉमिक्स ऐं पॉलिटिक्स उन ज़माने में हिकिड़े ई मज़मून तौरु पढ़ियो वेंदो हो ऐं मूं उहो ऑनर्स में पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि खयो। यूरोपियन तारीख़ में दुनिया जी तारीख़, बहस तारीख़ जे मज़मून ऐं सियासत तौरु मां अॻे ई DG सिंध कॉलेज जे डॉक्टर डोरेट वटि पढ़ी चुको हुउसि ऐं हाणे वधीक रोज़
दुनिया जे सियासत जे मुताले ते ज़ोर दुनिया जे सियासत जे मुताले ते हो। असांखे उन ज़माने में सियासत हॉलिडे लेस्की जो ग्रामर ऑफ पॉलिटिक्स ऐं संदसि किताब द अमेरिकन प्रेसिडेंसी लाज़मी तौर पढ़ना पिया। ऐं यूरोपियन सियासत खे ॼाणण लाइ इनसाइड यूरोप, इनसाइड एशिया, इनसाइड USA, इनसाइड अफ्रीका ऐं इनसाइड रशिया, उहे सभु किताब जॉन गेटर जा लिखियल हुआ, जेके मूं सिर्फ़ु पंहिंजी मालूमात में वाधारे लाइ कॉलेज जी लाइब्रेरी मां वठी पढ़िया। मूंखे यादि थो पवे त नेपोलियन जे यूरोपियन जंगियुनि मुतलिक़ बि हिकु किताब हेलाई बेलोग जो तफ़सीली मुतालियो कयो ऐं पंहिंजे इम्तिहाननि जी तयारीअ दौरान ई फ्रांस जे इनक़िलाब 1779 ईस्वीअ मुतलिक़ बि चङो ख़ासो मुतालियो कयो। उन जे अभ्यास दौरान मालूम थियो त रूसी इनक़िलाब ते बहितरीनु किताब ट्रॉट्स्कीअ जो लिखियल लियान ट्रासेकी हुयो, जेको मूं पंहिंजे उस्ताद जी लाइब्रेरी में हासिल करे पढ़ियो। शांति निकेतन सही माना में हिकिड़ो दारुल उलूम इदारो हुयो, जिते सिमग्ड फ्रांड जे मौत ते बि हिकिड़ो साइकोलॉजी ऐं फिलासफ़ीअ जो उस्ताद लाज़मी तौर पढ़ाईंदो हो। उहो सॼो इल्मु जेको मूं हासिल कयो सो सिर्फ़ु इम्तिहान पास करण लाइ न, पर पंहिंजे हेकांदे अभ्यास लाइ पढ़ियमि। ऐं जॾहिं बि का मुश्किल पेश ईंदी हुई त प्रोफेसर अनिल चंदा ऐं किशनो करपलाणी मुंहिंजी रहनुमाई कंदा हुआ। सोमेंद्रनाथ ठाकुर जेको टैगोर जो भाइटियो हो ऐं कम्युनिस्ट थर्ड इंटरनेशनल जो जर्मनीअ में नुमाइंदो रही चुको हो ऐं इख़्तिलाफ़ राय सबबि जर्मनी छॾे हिंदुस्तान हलियो आयो हुयो ऐं RCPI रिवोल्यूशन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो बुनियादु विझंदड़ हो। उहो किशने करपलाणीअ वटि बाक़ाइदे महिमान थी ईंदो हो ऐं वक़्ती वक़्ती उन सां बि सियासी ॻाल्हियूं थी वेंदियूं हुयूं। मथे विचूरनि ॾियण मां उहो मक़सदु नाहे त मां पंहिंजे शागिर्द जे दौर जी मालूमात मुतालिक़ रोब विझणु थो चाहियां, पर अॼु जेकी कारतूसी इल्मु पढ़ी डिग्रियुनि जा अंबार लॻाए रहिया आहिनि, उन्हनि खे आगाह करणु थो चाहियां त इल्मु हासिल करण लाइ केॾो न वसी मुतालियो करणो थो पवे। उहे समूरा किताब जन जो मूं ज़िक्र कयो आहे सभु करिकुलम निसाब जो हिसो न हुआ, पर सियासत ते 6 पेपर हिकु थीसिस जी सूरत में पेश करणो हो, तंहिं लाइ वॾी रहनुमाई साबित थिया। शांति निकेतन में रहण दौरान मां टैगोर जी शख़्सियत जो वेझे खां ॻूढ़ो मुतालियो कयो। हू उन वक़्तु 80 वरनि जो हुयो ऐं वक़्तु बवक़्तु जेके मौसमी फंक्शन थींदा हुआ तन में खेसि मौजूदु ॾिसंदो हुउसि। हिकु दफ़े 21 फरवरी 1940 ईस्वीअ में साज़नि ते संदसि कंहिं धुन ते छोकिरियुनि ऐं छोकिरनि जो नाच थी रहियो हो त हिन अखियुनि मां ॻोड़ा ॻाड़ींदे पंहिंजे भॻल टुटल आवाज़ में गीत ॻाइणु शुरू कयो। सभु साज़ ऐं नाच बंदि थी विया ऐं गुरुदेव सुॾकनि में गीत ॻायो ऐं पोइ हिकु ॿियो गीत बि ॻायो जंहिं सभिनी ॿुधंदड़नि खे बाताड़े छॾियो। बाद में पंहिंजे बंगाली उस्तादनि खां पुछियमि त उहो कहिड़ो गीत हो जंहिं टैगोर खे एॾी जुनून सां ॻाइण लाइ उभारियो। उस्तादनि ॿुधायो त उन गीत जो हासिल मतिलबु उहो हो त बहार जा वसकारा आया आहिनि ऐं मां एॾो नज़र खां वेही वियो आहियां जो सिर्फ़ु हीर खे ई महसूसु करे सघां थो त बहार अची वियो आहे, पर आसमान ते हलंदड़ फिरंदड़ ककरनि खे ऐं उन्हनि जे रंगनि खे ॾिसी नथो सघां। उहा ॻाल्हि मूं शेख अयाज़ खे बि ॿुधाई हुई, जंहिं उन जो ज़िक्र पंहिंजे किताब में कयो आहे ऐं कुझु बेत बि लिखिया हुआ आहिनि। टैगोर जी अहिड़ियुनि कैफ़ियतुनि जो असरु सॼी शांति निकेतन बंगाल ऐं भारत ते पवंदो हो, पर दुनिया भर में बि उन जो ज़िक्र थींदो रहंदो हो। हिंदुस्तान जे सभिनी सूबनि में आर्टिस्टनि जूं टोलियूं पंहिंजे नाच गाने ऐं साज़नि समेत ईंदियूं हुयूं ऐं को हफ़्तो ख़ाली कोन हूंदो हो जो कंहिं न कंहिं मुल्क या सूबे जो आर्ट ऐं कल्चर असां वटि पेश न थींदो हो। तव्हां हिंदुनि जी मज़हबी किताबनि में इंद्रपुरी या स्वर्ग जो ज़िक्र पढ़ियो हूंदो, पर असां उन स्वर्ग खे ॾिठो, ॿुधो ऐं महसूसु कयो। बावजूदि उन जे त उन वक़्तु हिकु अज़ीम जंग यूरोप में लड़ी पई वई, पर असां पंहिंजे टेनिस जे लिखियल किताब पैराडाइस लोटस जे जहान में रही रहिया हुआसीं। पोलैंड खां शुरू थियल जंग फ्रांस, हॉलैंड ऐं इंग्लैंड में ख़तमु थी। हिटलर जे फ़ौजुनि जो रुख हाणे ओभर यूरोप ऐं रूस तरफ़ मुड़ी चुको हो, पर असां पोइ बि पंहिंजे अंदरि पूरीअ में नाच ऐं गाने जी ख़ूबसूरत दुनिया अॾण में पूरा हुआसीं। मां शांति निकेतन में वियो त साज़ ऐं सुरूद जी सिखिया लाइ हुयुसि ऐं वक़्ती उते ॻाईंदो बि हुयुसि।
पर सितार सेखारींदे हिकु उस्ताद चयो त पुट तुंहिंजी वसी सियासी सरगर्मियूं तोखे एतिरो बेसरो बणाए रहियूं आहिनि जो बहितर थींदो त तूं पंहिंजी डिग्री कोर्स खे उकलाइण तरफ़ ई ध्यानु ॾे। मां पंहिंजे हम क्लास जो तुष देव परमन वटि अगरतोला जेको तरपुरा जे गादीअ जो हंधु हुयो में रहियल हुयुसि त हिकु आधी राति जो हिन मूंखे अची उथारियो ऐं चयो त महल जे कंहिं कमरे में साज़नि जो मेलो मतल आहे। मां हिन सां गॾु वियुसि। घूर अंधेरी राति जंहिंमें सभु बतियूं गुल कयल हुयूं छो त जापानी जहाज़नि जी बमबारी बर्मा में जारी हुई। असराज ऐं सितार जे सुरनि जी वर्खा थी रही हुई। को कंहिंखे ऊंदाहे में ॾिसी कोन पिए सघियो। उहे सुर अञा ताईं कॾहिं कॾहिं मुंहिंजे निंड खे फिटाए छॾींदा आहिनि। जंहिं बंगाल जे जादूअ जो तव्हां ज़िक्र ॿुधंदा रहिया आहियो, मां उन ख़ूबसूरत देश जी ख़ूबसूरत सुरनि ऐं साज़नि जो ऐनी शाहिद आहियां ऐं जन जो ज़िक्र लफ़्ज़नि में करे नथो सघां। मुंहिंजा केतिरा यार घणे वक़्त ताईं मूंखे चवंदा रहिया त पंहिंजे ॻोठ ॿिंडी में शांति निकेतन जहिड़ो आश्रम क़ाइमु करियां ऐं मुंहिंजो पंहिंजो इरादो बि उहो ई हो। पर सियासी मसरूफ़ियात ऐं ज़मीर जी लड़ाईअ सबबि उन तरफ़ तवजो ॾेई न सघियुसि ऐं हाणे जॾहिं फ़ुर्सत अथमि ऐं ॾिसां थो त सिंध जे अंदरि शाह, सचल, सामी ऐं अयाज़ जे सुरनि जी चोरपोर जारी आहे त दिलि चवेमि थी त शल को जवान अहिड़ी हिमत करे ऐं मुंहिंजो बांह ॿेली थिए त मां उन ख्वाब खे साकारी करियां ऐं पंहिंजी ॻोठ ॿिंडीअ में शांति निकेतन इदारे जे क़याम खे अमल में आणियां। ॿिंडी जेको अॻु में अमन ऐं आश्तीअ जो मर्कज़ हुयो, उते हींअर चंद सालनि खां धाड़ियल असांजे ख्वाबनि जी दुनिया खे बर्बाद करे चुका आहिनि ऐं असांजे कुटुंब जी उतां लॾ पलाण थी चुकी आहे। असांजो उहो घरु जिते मूं जनमु वरितो ऐं अमर जे झंड मां निकिरंदड़ अटे खे हेॾां होॾां उछलियो ऐं मींहं जे मुंद में ॿारनि सां गॾु भेज मौला भेज कलंदर जा नारा हणी नालियुनि ऐं वाहनि में लुड़ियुसि, उहो बिश्त जो टुकड़ो हाणे मूं लाइ न रहियो आहे। मां चवां थो त अॼु बि सिंध में रोशनी, जुगेशा ऐं जोथे काराम जेके मीरा ऐं टैगोर जा गीत ॻाईंदियूं हुयूं जहिड़ियूं ख़ूबसूरत ॻाइणियूं आहिनि, पर हिते को शांति निकेतन कोन्हे। असांजे बहितरीनु ॻाईंदड़ ऐं नचंदड़ आर्टिस्टनि खे लोठिया, कबूतरियूं ऐं वैशायूं चई लोधे रहिया आहिनि। असांजे सिंध जो राग ऐं महफ़िलूं सॼी दुनिया जे विरसे जो हिसो बणिजी चुकियूं आहिनि। असांजा साज़ींदड़, ॻाईंदड़ ऐं नचंदड़ आर्टिस्ट सॼी दुनिया खे पसंदि आहिनि, पर वॾेरा ऐं बासर माण्हू अॼु बि उन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजे शहवती रांदीकनि तौरु इस्तेमालु करे रहिया आहिनि। मूंखे पक आहे त सिंध हमेशह अहिड़ी न रहंदी जहिड़ी अॼु आहे। ज़िक्र पियो हलियो शांति निकेतन जो ऐं टैगोर जो। टैगोर जंहिंजी ज़ाती लाइब्रेरी सॼी दुनिया जी बहितरीनु किताबनि सां हिकु अलॻि जाइ में महफ़ूज़ हुई, जिते उहो झुड़ालनि ऐं मींहं में व्हील चेयर ते वेही ॻाईंदो ऐं झुंगारींदो खे ॾिसण जो मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो हो। हिकु ॾींहुं मूं अहिड़ो ज़िक्र पंहिंजे कॉलेज जे लाइब्रेरियन प्रियात कुमार सां कयो त हुन ॾस ॾिनो त अनिल चंदा खे चयो त टैगोर जी लाइब्रेरी मां किताब पढ़ण लाइ खांसि इजाज़त वठी ॾे। अनिल चंदा सां उहा ॻाल्हि कयमि त हिन गुरुदेव खां इजाज़त वठी ॾिनी, रुॻो हिकिड़ो शर्त विधाई त जंहिं कमरे में हू वेठो हुजे उन में मां खेसि डिस्टर्ब न करियां। उहो पढ़ाईअ जो सिलसिलो चंद महीना हलियो। इल्मु पार आहे, छा पढ़ी छा पढ़ां हा, जेतिरो पढ़ियुमि पिए ओतिरो वधीक शौक़ु वधंदो पियो वियो। जे माली वसीला हुजनि हा त शायदि उते ई उस्ताद थी उमिरि गुज़ारे छॾिया हा। टैगोर जो पुटु रथेंद्र नाथ टैगोर सब्जियुनि ऐं गाह जो माहिर हुयो, जंहिं पंहिंजे बाग़ में सब्जियूं ऐं गोखोकिया ऐं टमाटनि ते तजुर्बा करे नयूं जिन्सूं मुतारिफ़ करायूं। उन सां कॾहिं बि मुंहिंजी कचहरी थी न सघी, छो त उहो हिकु साइंटिस्ट वांगुरु शांति में रहंदो हो ऐं शागिर्दनि सां मेल जोल बिल्कुलु न रखंदो हो। गुरुदेव जी ज़ाती रिहाइश उतरायन में हुई, जेका लाइब्रेरी जे पुठियां हुई। मूंखे उते उतरायन जे साम्हूं गुरुदेव ऐं गांधीअ खे ॾिसण जो ऐं कचहरी करण जो बि हिकिड़ो मौक़ो मिलियो। गांधी हिकु अधु उघाड़ो कुड़मी पे लॻो त टैगोर वरी को महाऋषि पे महसूसु थियो। टैगोर उन ज़माने में जापान जे क़ौमी शाइर नागोशी खे हिकु वॾो चिठो लिखियो हो, जंहिंमें हिन जापानी शहनशाहियत ऐं ज़ुल्मनि जी मुखालफ़त कई हुई। गांधी उन ज़माने में सुभाष बोस जी सियासत खां परेशान हो, जंहिं करे
समाज जी सियासत खां परेशान हो, जंहिं करे शायदि टैगोर सां कुझु ख़्यालनि जी ॾे वठि करणु आयो हो। ही ॿ मुफ़क़िर ऐं पंहिंजे दौर जा ऋषि गॾु ॾिसी हैरानी थी त उहे केतिरो उन हिक ॿिए जे वेझो ऐं केतिरो उन हिक ॿिए खां परे हुआ। मां जंहिं दौर जी ॻाल्हि पियो करियां महाभारी जंग वारो दौरु आहे। जीअं अॻु में बि किथे चई आयो आहियां त उन ई दौर में असीं ॼण कंहिं ख्वाबनि जी काइनात जा रहवासी हुआसीं। लंदन मथां V2 बम वसी रहिया हुआ। जर्मनी समूरे यूरोप फतेह करण खां पोइ फ्रांस, बेल्जियम ऐं हॉलैंड खे पेरनि हेठां लताड़े अंग्रेज़नि ऐं ॿियनि यूरोपी क़ौमुनि जे माण्हुनि खे इंग्लिस्तान में पनाह वठण ते मजबूर करे छॾियो। इंग्लैंड पंहिंजा समूरा स्टेटस शहज़ादनि ऐं शाही ख़ानदाननि खां सवाइ सभु ॿार ख़ज़ानू ऐं म्यूज़ियम कैनेडा ऐं अमेरिका उमाणे चुको हो। अमेरिका में जंगी माल जी पैदावार ऐं रसद में ज़बरदस्त इज़ाफ़ो थी रहियो हो, पर कांग्रेस ऐं सदर रोज़वेल्ट जे विच में उन ई ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ हो त अमेरिका इंग्लैंड खां पासीरो रहे। जर्मनी जा हमदर्द जिन खे वॾियूं उमेदूं हुयूं त जर्मनी रूस ते हमिलो कंदो, उन्हनि जो चवणु हो त अमेरिका खे अंग्रेज़नि जे पोयां हलण बदिरां पंहिंजे आइसोलेशनिस्ट ख़ासि सुञाण खे बरक़रार रखणु घुरिजे ऐं उन ॾिस में हिटलर वारी लाबी सख़्तु ज़ोर भरे रही हुई। उहे सभु मामला ऐं ॻाल्हियूं आम जाम हुयूं, पर असीं जेके शांति निकेतन हुआसीं शागिर्द तोड़े उस्ताद, तन मां कंहिंखे बि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो न ओनू ऐं न ई को अहसासु हो। जेतोणीकि मूंखे शख़्सी तौर ते कृष्ण करपलाणीअ जे घर मां वक़्ती वक़्ती थोरी घणी ॼाण ऐं सुमक ज़रूरु पवंदी हुई, पर उहो अहसासु कोन हो त को हिंदुस्तान या असांजो जंग सां सिधो सऊं पालो पइजी वेंदो। भाउ केवलराम जे ख़तनि मां अलबत्ता उहा ॼाण पवंदी हुई त कपिड़े, खंड, घासलेट ऐं ॿियनि रोज़ाने जे वाहिपे जे शयुनि जा अघ वधी रहिया आहिनि ऐं उहे समूरियूं शयूं राशन ते मिली रहियूं आहिनि, पर तंहिं हूंदे बि उहो ख़्यालु ऐं अहसासु न हो त जंग हिंदुस्तान जे दर ते पहुची वेंदी। जापान पंहिंजे जंग जो दाइरो वधाईंदे ओभर ॾखण चीन फतेह करे थाईलैंड ऐं इंडो चीन खे पामाल कंदे बर्मा ऐं मलेशिया ताईं पहुची चुको हो। असीं थोरी थोरी साईअ खां पोइ जर्मन रेडियो तां सुभाष चंद्र बोस जूं तकरीरूं ॿुधंदा हुआसीं, पर तंहिं हूंदे बि बेऊना हुआसीं। पर ॾिठोसीं त जंग असांजे दरवाज़े ते पहुची चुकी हुई ऐं कलकते मथां बम वसी रहिया हुआ। सोमेंद्र नाथ ठाकर ऐं असांजी जर्मनीअ जो उस्ताद अलेक्जेंडर, जिन खे यूरोप जी जंग जे ॾस में वॾी ॼाण हासिल हुअणु खपंदी हुई, तन खां बि उहा खुड़क न पइजी सघी ऐं जंग हिंदुस्तान जे बर्मा ऐं आसाम वारनि इलाइक़नि ताईं पहुची वई। ही जो कुझु लिखी रहियो आहियां उहो सभु पोइ हासिल कयल ॼाण जी बुनियाद ते लिखां पियो, पर असां शागिर्दनि खे उन वक़्तु ख़बर ई न पइजी सघी त असीं बि जंग में वठिजी विया आहियूं या इन्वॉल्व थियण वारा आहियूं। जवानी जा ॾींहं हा ऐं जवानी जा ॾींहं मौज मस्तीअ जा ॾींहं हूंदा आहिनि। असीं सभु छोकिरा ऐं छोकिरियूं पंहिंजे ई कंहिं मन मौज वारी मस्तीअ में मगन हुआसीं। 1940 जे जनवरी महीने धारे जॾहिं असां आज़ादीअ जो ॾिणु मल्हाइण वारनि तयारियुनि में हुआसीं, तॾहिं बि इमिनेंट वार जो अंदेशो न हो। असांजे हिकु इंडोनेशी शागिर्द दोस्त ख़ैरुद्दीन जो ख़्यालु हो त असांखे आज़ादीअ बाबति सोच करणु घुरिजे। उन ख़्याल हेठि असां सभिनी गॾिजी आज़ादीअ जो ॾिणु मल्हाइण जो सोचियो ऐं टैगोर खां मोकल वठी आज़ादीअ जो ॾींहुं मल्हायो बि, पर तॾहिं बि मुंहिंजे या ॿियनि साथियुनि जे तकरीरुनि या ॻाल्हि ॿोल मां उहो अहसासु ज़ाहिरी कोन हो त उहा जंग ओभर ॾांहुं वधी ईंदी। असांजे तकरीरुनि में 1930-40 वारे ॾहाके जे वाक़िअनि जो ज़िक्र हो, जंहिंमें कांग्रेस ऐं कम्यूनिस्टनि ऐं मुस्लिम लीग ऐं कम्यूनिस्टनि जे विच में तफ़रुक़नि जो अहवालु हो। पाकिस्तान जो ऑब्जेक्टिव 1940 रिज़ोल्यूशन जे पोयनि ॾींहंनि में बहाल थियो। मूंखे यादि थो पवे त अहिड़े वायुमंडल में हिकु ॾींहुं कृष्ण करपलाणीअ रिमार्क्स ॾिना, पाकिस्तान में शामिलु थींदड़ इलाइक़नि खां सवाइ बि इंडिया हिकु महान मुल्क हूंदो। हिन क़िस्म जी ॻाल्हि करण जो मक़सदु पंहिंजे इल्मी मातृभूमीअ जी गिला या घटिताई करणु नाहे, पर उहो ॿुधाइणो आहे त जो कुझु शागिर्दनि खे करिणो हो उहो शागिर्द करे रहिया हुआ ऐं जो कुझु उस्तादनि खे करिणो हो सो उस्ताद करे रहिया हुआ। कांग्रेस, मुस्लिम लीग ऐं अंग्रेज़ जेका हेराफेरी करे रहिया हुआ उन ई खां बि असीं बेख़बर हुआसीं। कांग्रेसी वज़ारतूं 1940 ईस्वीअ जे मोड़ में ई इस्तीफ़ाऊं ॾेई चुकियूं हुयूं
ऐं हिंदुस्तान मथां मुस्लिम लीग ऐं ब्रिटिश काउंसिल ऑफ वार हुकूमत करे रही हुई। उन विच में मोहम्मद अली जिन्ना कांग्रेस ऐं मुस्लिम लीग जे इख़्तिलाफ़नि मां फ़ाइदो वठंदे पंहिंजो पाण खे हिंदुस्तान जे मुस्लमाननि जो अकेलो अॻुवाण बणाइण लाइ जाखोड़े रहियो हो। ॿिए पासे पंजाब जी गॾियल काबीना सिकंदर हयात जे अॻुवाणीअ में सल्तनत लाइ पंजाब मां तेज़ीअ सां फ़ौजुनि जी भर्ती करे रही हुई ऐं अंग्रेज़ सिंध ऐं पंजाब मां कणिक ख़रीद करे पंहिंजी ज़रूरत लाइ सल्तनत जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं उमाणे रहियो हो, जंहिंमें हिंदुस्तान जो सरप्लस अनाज बि शामिल हो। अनाज जी उन ख़रीदारीअ लाइ अंग्रेज़ सिंध ऐं पंजाब खे $10 रुपयनि जी ख़रीदारी पोयां $1 कमीशन ॾिनी। होॾां अफ्रीका ऐं एशिया मां अंग्रेज़नि जी भर्ती जारी हुई। अंग्रेज़ अमलदार हर संग्राम ते इंग्लैंड जे वजूद जी सलामतीअ लाइ जंग में रुधल हुआ ऐं उन जे समूरे वतारण जो सिंध हिंद ऐं असांजे नंढड़े इदारे शांति निकेतन ते को ओलड़ो बि न पिए पियो। असांजा ख्वाब सलामत हुआ ऐं नंढनि खे बेक़रार करण वारो को अहसास ई न हो। अलबत्ता शांति निकेतन खे हलाईंदड़ इंतिज़ामिया ऐं टैगोर जा ॿाहिरियां दोस्त जेके हिन बेश्त जहिड़े इदारे खे हलाइण लाइ जाखोड़ींदा हुआ, उहे पंहिंजे वजूद जी जंग में वरतल हुआ।